अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। अॼु सवाल कयो वियो आहे वज़ीर अली करमी खां। उहो सवाल थो करे त छा गैर मुस्लिम जी अफ़्तारी में वञी सघिजे थो ऐं उन में शरीक थी करे उन्हनि जो ताम खाई सघिजे थो या न, ऐं का मजबूरी बि न हुजे। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हिन जो जवाबु इहो आहे त जेकॾहिं चंद शर्तनि जो लिहाज़ रखियो वियो त पोइ गैर मुस्लिमनि जी दावत क़बूल बि करे सघिजे थी ऐं उन्हनि जो ठाहियल ताम बि खाई सघिजे थो, पर उनजा चंद शराइत आहिनि। हिन करे जो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो हदीस मुबारका में आहे, उतिय नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फी ग़ज़वत तबूक बिजुबनतिन फ़क़ील इन हाज़ा तामुन यसनउहुल मजूस। महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं पनीर पेश कयो वियो ग़ज़वा तबूक जे मौके ते। पोइ साहब अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, ही त मजूसनि जो ठाहियल ताम आहे। महबूबन करीमन इरशाद फरमायो, उज़कुर इस्मल्लाहि अलैहि वकुलूहु, इन ते बिस्मिल्लाह पढ़ो ऐं खाओ। यानी महबूबन करीमन खे सहाबाए किराम अर्ज़ बि कयो त या रसूल अल्लाह, ही मजूसनि जो ठाहियल पनीर आहे। उन जे बावजूद महबूबन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त उन ते बिस्मिल्लाह पढ़ी उनखे खाओ। इन मां मालूम इहो थियो त गैर मुस्लिमनि जो ताम खाई सघिजे थो, पर उन जा चंद शराइत आहिनि। पहिरें नंबर ते शर्त इहो आहे त उन्हनि जी का ज़िब थियल शइ उन में ठाही न वई हुजे। मसलन को कुकड़ आहे त उहो उन्हनि जो ज़िब थियल न हुजे। जेकॾहिं ताम जे अंदरि मुर्गी बणायल आहे या ताम जे अंदरि वॾो गोश्त आहे त वॾो गोश्त उन्हनि जो ज़िब थियल न हुजे, या त उहे कंहिं मुस्लमान खां ख़रीद करे आया हुजनि या त कंहिं मुस्लमान खां ज़िब कराए इताम ठाराए हुजनि त पोइ जाइज़ आहे। हिन करे जो इमाम अबू यूसुफ रिवायत थो करे इमाम आज़म रिवायत थो फरमाए हज़रत हम्माद खां, हज़रत हम्माद रिवायत थो करे हज़रत इब्राहिम खां। हज़रत इब्राहिम थो फरमाए त कुल्लु तामिल मजूसे कुल्लुहु मा खलल ज़बाहिह। जेके बि मजूसनि जा खाधा आहिनि, ताम आहिनि, उन्हनि खे खाई सघो था सिवाइ उन्हनि जे ज़िब कयलनि जे। इन मां मालूम इहो थियो इमाम आज़म जी इन हदीस मुबारका मां इन खे आसार ले अबी यूसुफ जे अंदरि ज़िक्र कयो वियो आहे। इन मां इहा ख़बर पई त गैर मुस्लिमनि जो ताम मजूसी बि काफ़र हूंदो आहे, उन्हनि जो खाई सघिजे थो, पर शर्त इहो आहे त उन्हनि जो ज़िब थियल न हुजे। ऐं ॿियो शर्त इहो आहे त इहो हिकु या ॿ मरतबा उन्हनि वटि वञे, इहा आदत बणाए न छॾे। हिन जे करे जो जेको इंसान आदत बणाए छॾींदो उन्हनि सां गॾु वेही खाईंदो त अल्लाह ताला उन्हनि जूं दिलियूं काफ़रनि जी दिलुनि सां मिलाए छॾींदो। हदीस मुबारका जे अंदरि तिरमिज़ी में हदीस मुबारका हुआ, फजालसूहुम फी मजालिसिहिम वाकलूहुम वशारबूहुम फदरबल्लाहु कुलूब बअदिहिम अला बअदिन वलअनहुम अला लिसान दाऊद व ईसा इब्न मरियम ज़ालिक बिमा असौ व कानू यअतदून। हदीस मुबारका में आहे त बनी इसराइल जेके हुया आलिम, उहे गुनहगारनि खे मना फरमाईंदा हुया, वरी उन्हनि सां गॾु वेही ताम खाईंदा हुया, उन्हनि सां गॾु वेही करे मानियूं खाईंदा हुया, उन्हनि सां गॾु वेही करे खाईंदा पीअंदा हुया, त अल्लाह ताला उन्हनि जे मथां आलिमनि जे मथां लानत करे छॾी। हिन जे करे जो उहे उन्हनि फासिकनि जी मजलिस में वेहंदा हुआ। जेकॾहिं फासिक जी मजलिस में वेहण जे करे रब उन्हनि ते लानत थो करे, त अहिड़े नमूने सां जेको गैर मुस्लिम काफ़िर जी मजलिस में वञे, उन्हनि सां गॾु वेही खाए, उन्हनि सां गॾु वेही पीए, त रब जी उन जे मथां बि लानत हूंदी। पर शर्त इन जो उलमाए किराम इहो फरमायो आहे त जेकॾहिं तव्हांखे ज़रूरत आहे या उन सां का वाबस्तगी आहे त उन सूरत में उन खां हिकु या ॿ मरतबा वञी सघे थो, इहा आदत न बणाए। जीअं फतावा हिंदिया जे अंदरि आहे त ला बअस बिज़ियाफ़ति ज़िम्मीय व इल्लम यकुन बैनहुमा इल्ला मारिफ़तुन। चए थो त ज़िम्मी जी दावत क़बूल करणु, ज़िम्मी काफ़िर खे चइबो आहे, ज़िम्मी जी दावत क़बूल करण में को बि हर्ज न आहे, पोइ चाहे हुनखे सुञाणे या न सुञाणे। अॻियां इबारत ला बअस बिअन युदीफ़ काफ़िरन लिक़राबतिन औ लिहाजतिन, त गैर मुस्लिम जी दावत क़बूल करण में को बि हर्ज न आहे, पर शर्त इहो आहे त इहा आदत बणाए न छॾे। वल्लाहु आलम बिस्सवाब।